अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम कला खेतर में अमा जो मेज़बान इरशाद जागीरणी अमा जी खिदमत में हाज़िर आहियां। नाज़रीन, अमा खे ख़बर है तो कला खेतर में असां अमा जी मुलाक़ात उन्हनि शख़्सियतुनि सां कराईंदा आहियूं जेकी फ़न जी दुनिया में पंहिंजो नालो करे चुका हूंदा आहिनि या के ॾात धणी हूंदा आहिनि। कुझु लिखण पढ़ण सां उन्हनि जो वास्तो हूंदो आहे, कुझु लिखण पढ़ण सां उन्हनि जो नातो हूंदो आहे, कुझु लिखी पढ़ी उहे आला मक़ाम माणींदा आहिनि ऐं पोइ जॾहिं उन्हनि खे मान ऐं मर्तबो मिलंदो आहे त उन्हनि जी मञता ख़ातिर असां खेनि हिन प्रोग्राम में सॾाईंदा आहियूं ऐं उन्हनि सां मुलाक़ात कंदा आहियूं। अॼु बि हिकु अहिड़ी शख़्सियत असांजी महिमान आहे जंहिंजो सिंधी अदब ते अहसान आहे। ख़ासि तौर ते उन 4 किताब लिखिया आहिनि ॾाढा सुहिणा मनमोहणा ऐं उन्हनि 4 किताबनि मां 2 किताब वरी ॿाराणी अदब ते आहिनि। ॿाराणी अदब ते अॼुकल्ह कमु तमामु घटि थिए पियो। पहिरियां के शाइर ॿाराणी अदब ते लिखी विया या लिखंदा रहिया, पर हाणे जेको नौजवान नसुल आहे उहो ॿाराणी अदब ॾांहुं बिल्कुलु बि उन्हनि जो लाड़ो कोन्हे। उहे शाइरी त कनि था पर ॿाराणी अदब जे हवाले सां उन्हनि जी शाइरी घटि ॾिसण लाइ मिले थी। अॼु असांजो जेको महिमान आहे उन ॿाराणी अदब ते 2 किताब लिखिया आहिनि ऐं गॾो 2 किताब उन जा शाइरी जा मिजाज़ी शाइरीअ जा बि आहिनि। असां भलीकार चऊं था पंहिंजे महबूब दोस्त शाइर दोस्त खे जंहिंजो नालो आहे बेख़ुद बलोच। अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम। साईं ख़ुशि आहियो त? अल्लाह जा करम से तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह साईं जो करम। सभु खां पहिरियां तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां पने आकिल खां सीड़जी असांजे प्रोग्राम में आहियो। भलीकार तव्हांखे चऊं था। महिरबानी तव्हांजी बि। बेख़ुद बलोच खे आउं ॼाणां थो ऐं बेख़ुद बलोच शाइरी मां तमामु घणी ॿुधी बि आहे ऐं रेडियो ख़ैरपुर तां बि तमामु घणा उन जा कलाम नशर बि थिया आहिनि। तव्हां पाण रेडियो ख़ैरपुर ते परफॉर्म बि कयो आहे। आम असांजो जेको ॾिसंदड़ आहे बेख़ुद बलोच खे शाइर जी हैसियत में मां तारुफ़ कराए चुकुसि, पर बेख़ुद बलोच ज़ाती ज़िंदगी में छा आहे जेकॾहिं थोरो ॿुधाईंदो त प्रोग्राम में अञा वधीक मज़ो ईंदो। साईं ज़ाती ज़िंदगी में बि के ख़ासि ख़ूबियूं न आहिनि असां में। जीअं नारायण श्याम चयो त हुजे का खान ख़ूबियुनि जी ऐं ऐबनि खां बिना आजी, न पंहिंजी ज़िंदगी अहिड़ी न पंहिंजी शाइरी अहिड़ी। पर तंहिं हूंदे बि मुंहिंजो साईं जनमु 14 अगस्त 1971 ते पने आकिल जे ॻोठु जुमे ख़ान जिसकाणी में पंहिंजे वक़्त जे आलिम दीन ऐं बरख समाजी अॻवान कामरेड नसरुल्लाह जिसकाणी जे घर में थियो। अच्छा। पोइ ईअं जीअं आम ज़िंदगी गुज़रंदी आहे, स्कूल पढ़ियासीं, सही, ॻोठ जो कमुकारु कयोसीं, घर जो कमुकारु कयोसीं ऐं ज़ाती हवाले सां हिन वक़्तु प्राइमरी उस्ताद जी हैसियत में सिंध जे नए नसुल सां अमली ऐं गहरो जेको आहे लाॻापो आहे, माशाअल्लाह, मुशाहिदो आहे। सही। बेख़ुद बलोच असुल नालो बेख़ुद आहे या तख़लुस आहे इहो? असुल नालो साईं फतहुल्लाह जिसकाणी जेको अबे अमा रखियो। सही। ऐं तख़लुस बेख़ुद बलोच आहे। अच्छा, जिसकाणी बलोच आहियो? जी जी। जिसकाणी सराइकी ॻाल्हाईंदा आहिनि? सराइकी। अच्छा, सही। पोइ हाणे किथे आहे तव्हांजी नौकिरी या जिते ॿारनि खे पढ़ायो? साईं उहा नौकिरी बि पंहिंजे ई ॻोठ में आहे। अच्छा, माशाअल्लाह। कुझु साल ॿाहिरि रहियासीं पने आकिल जे आसपास जे ॻोठनि में। उन खां पोइ 97 98 खां वठी वरी पंहिंजे ई ॻोठ में आहियूं। सही। आम रिवाजी निरपुण तव्हां खारियो, तव्हांखे माशाअल्लाह नौकिरी बि मिली पई। शाइरी तरफ़ कीअं राग़िब थिया आहियो भला? कीअं तव्हांखे ख़बर पई त तव्हां में के अहिड़ा भाव आहिनि जो अवां लिखी सघो था? शाइरी तरफ़ साईं तक़रीबन 7 8 दर्जे में गवर्नमेंट हाई स्कूल भेलार में पढ़ंदा हुआसीं। पोइ उते मुख़्तलिफ़ दोस्त जेके आहिनि असांजा जेके हुआ गुलफुल रिसालो पढ़ंदा हुआ। हा, बिल्कुलु। ऐं उन्हनि में टोटका वग़ैरह लिखंदा हुआ। माना अमली तौरु लिखण जी शुरूआति असां उन तरीक़े सां कईसीं। नालो अचे जीअं नओं शौक़ु हूंदो आहे माण्हू जो, उहो गुलफुल में का नसरी तहरीर मोकिलीसीं। सही। को जीअं लतीफ़ो थियो या का मालूमात थी, उनखां पोइ शुरूआति में ईअं थियो। उनखां पोइ वरी इहो शौक़ु थियो जीअं आम तौर ते उन वक़्तु कैसेट जो तमामु वॾो दौरु हो। टेप रिकॉर्ड जूं कैसेटूं हुयूं। अॼु त मोबाइल आहे। हा, सही। उन्हनि में जेके कैसेटूं हलंदियूं हुयूं उन दौर जे मशहूरु गुलकारनि जूं जीअं आहे ॿुधंदा हुआसीं। हा, ॿुधी त माना उहो जॾहिं शाइरी ॿुधंदा हुआसीं त दिलि में हिकिड़ो ॼणा अहसासु थींदो हो यार जेको इहो हमरा जेको कलाम ॻाए थो, इहे ई लफ़्ज़ मिलाए, ईअं ई हम आवाज़ लफ़्ज़ मिलाए, तुक मिलाए, इहो त असां बि लिखी सघूं था। माना मां बि लिखी सघां थो। इहा ख़बर तव्हांखे पइजी त पाण इहो करे सघां थो। इहो करे सघां थो। माना हिकिड़ो जीअं दिली शौक़ु थियो। पोइ कचूं फिकियूं लिखणियूं जीअं तिरज़नि ते थींदियूं आहिनि शुरू में, पहिरियां धुननि ते लिखंदा आहिनि। हा, अक्सर करे उहे लिखियासीं। पोइ अॻिते हली जॾहिं मुंहिंजे शौक़ खे मुंहिंजे वालिद साहिबु ॾिठो त हीउ शाइरी सां जुनून जी हद ताईं मोहबत रखे थो, त मुंहिंजे वालिद साहिबु मूंखे हिकु दफ़े चयो बाबा ने तूं लिखे त अथो,
पर तूं लिखे थो बिना उस्ताद जे। हा उस्तादी ज़रूरी आहे। छो जो जॾहिं बि कंहिं अणसूए माण्हू खे को सूओ न मिलंदो, घस न मिलंदो, घस ॿुधाइण वारो न मिलंदो, सिधो रस्तो न मिलंदो, पोइ केॾी बि दावा करे त मां जाइ जम खां ज़हीन आहियां, पर हू किथे न किथे ज़रूरु भिटकी वेंदो। इहो असांजो तजुर्बो। पोइ वाल साहिबु ज़हीन माण्हू हो, हुन मुंहिंजे शौक़ खे टोड़ण जे बजाए मुंहिंजे शौक़ जी हिमत अफ़ज़ाई कई। मुंहिंजे बाबा तूं शाइरी त लिखे थो, पर हाणे बाबा सिंध जो वॾो शाइर आहे सैयद अज़हर गिलानी, घोटकी में रहे थो, मुंहिंजो दोस्त आहे। हाणे मां उन ॾे तोखे ख़त लिखी ॾियां थो, तूं उन ॾे वञ, हू तुंहिंजी इस्लाह कंदो, कॾहिं कॾहिं वञाए पियो। सही सही। अज़हर गिलानी तमामु सुठो तमामु वॾो शाइर हो अज़हर गिलानी। अच्छा। पोइ वालिद साहिबु जेको आहे सो ख़त लिखी ॾिनो त भाई मुंहिंजो पुटु सही नाले फलाणे सां तव्हां ॾे अचे थो, तव्हां वॾा बि आहियोसि, सही रहनुमा बि आहियो, उस्ताद बि आहियो, तव्हांजी रहनुमाई कयो। सही। जीअं साईं अज़हर गिलानी पहिरियों मुंहिंजो को गज़ल हो उहो ॾिठई, पोइ मूंखे चई बाबा हाणे जीअं ॿिया लिखनि था ओहिड़ो त तूं आहे, ओहिड़ो त तूं शाइर आहे, पर मुंहिंजी लेवल जेका आहे मां चाहियां थो त तूं उन खां तमामु सुठो शाइर थी ऐं तूं शाइरीअ जो लवाज़मात ते अमल कर, शाइरीअ जे उन्हनि जे घुर्जुनि ते थोरो ध्यानु ॾे। ऐं साईं अज़हर जा उहे लफ़्ज़ मूंखे यादि आहिनि जेके मां एवॉर्ड सम्झां थो। साईं जॾहिं ॿ टे दफ़ा पोइ वरी मां ॿियो कलाम लिखियो, साईं चयो बाबा तूं अहिड़ो सुठो लिखे थो ऐं पुख़्तगी ऐं पाबंदी सां लिखे थो गज़ल जहिड़ी सन्फ़ में, त अॻिते हली तोखे चङो भलो तुंहिंजी बांह को पकिड़े न सघंदो त तूं हिते ग़लति थो लिखी। ॾाढी सुहिणी ॻाल्हि। उन खां पोइ सिंधी अदबी संगत सां वास्तो थियो। शुरू में पनियाकिल में अदबी संगत खां वधीक सिंधी अदबी सोसाइटी एक्टिव हुई। अच्छा। हा, पोइ सिंधी अदबी सोसाइटी में पंहिंजा अज़ीज़ हुया, उन्हनि में एक्टिव हुया मरहूम ज़काउल्ला जिस्काणी जेको सहाफ़त सां जो तालुक़ु हो, ऐं मरहूम ग़ुलाम यासीन जिस्काणी उन्हनि जो बि ॿई भाइर हुआ, उनजो बि सहाफ़त सां तालुक़ु हो। छाकाणि त उन्हनि जे बैठक ते शहर में उन्हनि जी ओताक ते उते इहा सोसाइटी जूं जेके मीटिंग्स थींदियूं हुयूं, इजलास थींदा हुआ। पोइ मूंखे चयो यार हाणे तूं हिन सोसाइटी में अचु त हिते शाइर ईंदा आहिनि ॿिया बि, उते बि तव्हां का लिखणी वग़ैरह पढ़, उते बि तूं थोरो पंहिंजो तारीफ़ कराए। पोइ ईअं अचणु वञणु शुरू थियो। पोइ जॾहिं सोसाइटी अनएक्टिव थी वरी अदबी संगत ते आयासीं। सिंधी अदबी संगत शाख पनवाकिल उन वक़्तु एक्टिव बि हुई, ऐं उन वक़्तु जेको आहे सो मोहतरम एस जी भाॻिया हुनजो सेक्रेटरी हुयो। भाॻिया चयो बाबा अदबी संगत तरक़ी पसंदि ऐं रोशन ख़्याल माण्हुनि जी हिकिड़ी नुमाइंदा तंज़ीम आहे, तूं सुठो शाइर आहीं ऐं तूं असांखे जॉइन कर ऐं असांखे ख़ुशी थींदी। पोइ 1999 जो इहो दौर हो, माना अदबी संगत में जेका बाक़ाइदगी सां मेंबरशिप थी, ऐं उन 99 जे दौर खां वठी अॼु ताईं अदबी संगत सां गहरी ऐं पुख़्ती वाबस्तगी रही आहे। वाह, ॾाढो सुठो। पर यादि आहे पहिरीं मुराद कहिड़ी हुई, छा लिखियो हुयो पहिरियां? साईं मूं पहिरियों कन्फर्म यादि न आहे, पर हिकिड़ो जेको मूं शेर जेको छपियो हो, पहिरियों जेको छपियल जेका तख़लीक़ हुई उहा माहवार अलसादिक रिसाले में हुई, जेको कराची खां निकिरंदो हो, अञा बि कॾहिं कॾहिं निकिरे थो। इनकलाबी रिसालो हो ऐं उनजा इनकलाबी लेख हूंदा हुआ, अॼु बि उन अंदाज़ सां उहो लिखनि था। मौलाना मोहम्मद सादिक जेको तारीख़ी किरदारु आहे खॾे वारो, उनजे मदरसे मां उहो रिसालो निकिरे थो। उन वक़्तु हाफ़िज़ मोहम्मद इस्माइल मरहूम उनजा माना चीफ एडिटर हुया। पहिरियों उहो क़ौमी हवाले सां उहो नज़्म हुयो, उन में छपियो हो, उनजा लफ़्ज़ यादि न आहे। अक्सर शाइरनि खे इहो जज़्बो थींदो आहे त पहिरियां को वतन जे लाइ, को देश जे लाइ, को धरती जे लाइ, इहो लिखियोसि। तव्हां वटि बि इहो उत्साह जो सबबु त पहिरियां धरती जे लाइ पहिरियां तव्हां उहो लिखियो, छो त सभ खां पहिरीं जेको आहे सो मुतासिर कंदड़ आहे धरती, ऐं सभ खां वधीक हसीन आहे धरती। बिल्कुलु। ऐं जेकॾहिं धरतीअ ते न बि लिखिजे त वरी पोइ मेणनि खां माण्हू लिखी बि वठंदो आहे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो माण्हू मयार ॾींदा आहिनि, धरतीअ जो खाओ था, धरतीअ जो पायो था, ऐं पोइ धरतीअ ते लिखो कोन। इरशाद साहिबु पहिरीं ॻाल्हि त असां मेणनि जे करे कोन लिखियो, असां पंहिंजे दिली जज़्बे ऐं पंहिंजे ज़मीर मुताबिक़ लिखियो आहे। कंहिंजे मेणनि जी परवाह न आहे, न आहे लिखिणो जंहिं शइ ते न लिखंदा आहियूं, लिखिणो हूंदो आहे लिखी छॾींदा आहियूं। बसि इहो हिकिड़ी अलाह जी महिरबानी आहे। न न न, इहो हिकिड़ो माना फितरती ख़्याल हो, फितरती ख़्याल हो न, कुदरती तौर ते माना जेका तख़लीक़ अची वई उहा धरती जे हिसाब सां अची वई, जंहिंजा माना लफ़्ज़ कुझु यादि आहिनि, पंहिंजो बदिलो वठंदासीं, इहो टॉपिक कोन जो पंहिंजो बदिलो। हा, पोइ वरी मिजाज़ी शाइरी, पोइ गज़ल, कॾहिं कॾहिं वाई, कॾहिं गीत, पर गज़ल मूं अक्सर लिखियो आहे। तमामु
गज़लनि जो साईं शुरूआती दौर में 1995 में हिकिड़ो ई मजमू आयो दर्द ऐं उमंग दिलि में। सही। उन खां पोइ वरी लिखंदा त रहूं था पर को सही। दर्द ऐं उमंग दिलि में अच्छा सही। गज़ल हुया, उनमें टोटली गज़ल टोटली गज़ल। अच्छा ॿिनि सिंफ़ुनि ते तबास मां थोरी कई आहे तव्हां? हूं साईं बिल्कुलु मूं जेका घणी शइ लिखी आहे उहा गज़ल लिखियो आहे, सुठो उहो बि घणो लिखियो आहे। माना मुंहिंजो हवा में बरियासीं जेको किताबु आहे उहो आहे 64 जो। अच्छा उनमें टोटल 64 आहे किताब लिखिया अथव उमीद ख़ैरपुरी कते जो बादशाह शाइर बिल्कुलु बिल्कुलु बादशाह सो उन खां पोइ कता मां सम्झां थो घटि माण्हू लिखिया आहिनि, तव्हां बि हुन में शामिल थी विया आहियो इन सिफ़ में। असां उन्हनि जी लेवल जेतिरा घणा कोन लिखियासीं पर काफ़ी लिखियासीं, पर पोइ बि शामिल थी विया आहियो कुझु सिंफ़ुनि ते तबास मां त थी त वई न। कुझु अख़बारुनि में आस अख़बार निकिरंदी विच में ॾाढो एक्टिव अख़बार हुई, सुठी अख़बार निकिरंदी उन में बाक़ाइदगी सां सुठो लिखियो 5-6 महीना। सही। पोइ वरी उहा अख़बार बि शायदि बंदि थी वई त वरी असां बि वरी थोरो सही सही साइड लिखण त तव्हांजो बंदि नथो लिखण बंदि नथो। अच्छा उहे ॿ किताब हिकिड़ो किताब तव्हां ॿुधायो पिए शाइरी जो गज़लनि जो, उन खां पोइ वरी ॿी शाइरी जेका 2 किताब आयल आहिनि तव्हांजा मिज़ाजी शाइरीअ में, ॿियो कहिड़ो किताब हुयो? हवा में बरियासीं। हवा में बरियासीं, हा 64 उहो कॾहिं छपियो हुयो? इहो बि मुंहिंजे ख़्याल में 1995 में। 95 में 2 किताब 1995 में तव्हां छपिया आहिनि। ऐं उन खां पोइ ॿाराणी शाइरी ते बि तमामु घणो कमु कयो आहे। बिल्कुलु सही। ऐं नाज़रीन मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बेख़ुद बलोच साहिब जो हिकिड़ो मजमू मुंहिंजे हथ में बि आहे जंहिंजो नालो आहे हिकिड़ो तो तारीख़ जी ज़रूरत हुई, हवा में बरियासीं 2004 में छपियो। अच्छा अच्छा मां तव्हांजे किताब जो ज़िक्र पिया कयो त तव्हां ॾाढो सुठो हीअ किताब मुंहिंजे लाइ हिकिड़ो एज़ाज़ आहे त तव्हां हीअ किताब मूंखे बि मुताले जे लाइ ॾिनो आहे। पर नाज़रीन ॿाराणी अदब ते तमामु घटि माण्हू लिखनि था, तमामु घटि शाइर लिखनि था। बेख़ुद बलोच जो हीअ किताब आहे जागो ॿारो ऐं हिन किताब जी सिंधी अदब में अहमियत इन करे बि ख़ासि आहे छो त अॼुकल्ह ॿाराणी अदब जा तमामु घटि शाइर आहिनि ऐं ॿाराणी अदब जा किताब बि नाले मातिर वञी बचिया आहिनि। ॿाराणी अदब जा रिसाला बि घटि अचनि पिया। को ज़मानो हुयो जॾहिं गुल फुल रिसालो ईंदो हुयो, को ज़मानो हुयो जॾहिं ॿारनि जी दुनिया मैगज़ीन ईंदो हुयो ऐं मुख़्तलिफ़ उर्दू ॿारनि जा रिसाला बि ईंदा हुआ जेकी हाणे तमामु घटि थी विया आहिनि। छा था सम्झो भला शाइर लिखणु घटि करे विया आहिनि या रिसाला अचणु घटि थिया आहिनि तंहिंजे करे शाइर घटि था लिखनि? साईं पहिरीं ॻाल्हि मां इहा ॿुधाइणु चाहियां थो त जेको लिखंदड़ हूंदो आहे उहो हर हाल में लिखंदो आहे, पोइ उनखे रिसालो प्रोमोट करे या न करे, मीडिया प्रोमोट करे या न करे, जेको जेन्युइन शाइर आहे, जेको लिखंदड़ आहे, लिखारी आहे, उहो पंहिंजनि बुकनि में, पंहिंजनि डायरियुनि में, पंहिंजनि कागज़नि ते तख़लीक़ ज़रूरु लिखंदो। सही। पोइ वक़्त सां गॾु उहे शयूं ज़रूरु मंज़र ते ईंदियूं। सही। बाक़ी हाणे ईअं रुॻो वेही रहंदे रिसालो अचे त मां लिखां, मूंखे को छापे त लिखां, इहा आहे शोहरत जी बुख। सही सही जेको कमु कंदड़ आहे ज़मीर जो आवाज़ न आहे, पंहिंजो कमु कंदो रहे थो, इहो पंहिंजो कमु न आहे, इहो पोइ शोहरत जी बुख। हाणे मैगज़ीन फलाणो मूंखे छापे त मां लिखां, किश्तवार फलाणो रिसालो मुंहिंजी आत्मकथा छापे त मां लिखां। सही सही इन ते पाण ॻाल्हायूं था तफ़सीली, पर हिते हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक वठूं। नाज़रीन असां सां गॾु रहिजो, साही वठूं था ऐं उन खां पोइ जॾहिं मोटंदासीं त सिंध ख़ूबसूरत शाइर बेख़ुद बलोच सां पंहिंजी रहियल कचहरी कंदासीं। वञो केॾांहुं बि न, ॾिसंदा रहिजो सिंध टीवी न्यूज़। कला खेत्र में हिकु भेरो वरी अव्हांखे भलीकार चऊं था। कला खेत्र में अॼु असांजो जेको महिमान आहे उनजो नालो आहे बेख़ुद बलोच, जेको बेख़ुदीअ विचां असांजे कई आयो। पने आकिल जो ख़ूबसूरत शाइर आहे, पने आकिल जो न सिर्फ़ु सॼी सिंध जो शाइर आहे, पर रहे पने आकिल में तो ॿाराणी अदब ते हुनजो तमामु घणो कमु थियल आहे ऐं तमामु घणी शाइरी हुनजी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असां ॿुधंदा बि रहिया आहियूं, पर अॼु खेसि रूबरू बि ॿुधंदासीं हुनजे आवाज़ में हुनजी शाइरी। इन खां पहिरियां जितां ॻाल्हि छॾी हुईसीं उतां कंटिन्यू कंदासीं, शाइरी पोइ था ॿुधूं। अच्छा चवण जो मक़सदु तव्हां चयो जितां ॻाल्हि छॾी हुईसीं त जेकी लेखक आसिरे इन जे में आहिनि त रिसालो छपे त पोइ असां शाइरी मोकिलियूं त उहे शोहरत जा बुखिया उनखे तव्हां करार ॾिनो। बाक़ी माण्हू जेकॾहिं कमु करणु चाहे त उहो पंहिंजो कमु कंदो रहे थो, पर अॼुकल्ह जेको किताब आहे, किताब तमामु घणा छपजनि था हाणे जे तौर में, जॾहिं इंटरनेट बि अची वियो आहे। हाणे त तव्हांखे इंटरनेट ते हर शइ मिली वञे थी, पर मूं ॾिठो आहे, मूं महसूसु कयो आहे त हाणे वरी किताबनि जे छपजण जो रुझान बि वधीक थी वियो आहे। इनखे कीअं था ॾिसो, इंटरनेट जे ज़माने में किताबनि जो वधीक छपजणु? किताब जो साईं वधीक अचणु ख़ुशी जी ॻाल्हि ज़रूरु आहे, बिल्कुलु, पर मां इहा ॻाल्हि बि चवंदुसि त इन में असांजे नौजवान दोस्तनि जी काफ़ी तकड़ बि शामिल आहे त माना बसि हाणे किताबु अचे, मां साहिब किताबु सॾिजां। सही सही
मुंहिंजी इन किताब जी वरी मुहूरत थिए हा हा वरी मूं ते मकाला पढ़जनि बाज़ार माण्हू ॾिसनि मूंखे शोहरत थिए तक़रीबन अख़बार में का किताब ख़बर मां अचे। उतलाए ॾिठा आहिनि त उनमें तक़रीबन उहो को वज़न कोन्हे शाइरी में उहा पुख़्तगी कान्हे हम्म। शाइरी नाले मात्र त आहे पर जेको किताब ईअं मजबूर करे सही पढ़ण जे लाइ सही गौर फ़िक्र जे लाइ अहिड़ी सतह जा किताब अचणु खपनि थोरो देरि ई सही पर किताब महिनत सां अचे मतिलबु तयारी सां अचे सुहिणी नमूने सां जेकॾहिं उन्हनि खे हथु रखिजे उन्हनि ते कंहिंखां उन्हनि जी इस्लाह कराइजे शाइरीअ जी या कंहिं बि किताब जी उनखां पोइ उनखे छपरायो वञे तकड़ उॿाराए न कजे ईअं खणी चऊं पर ॾिठो वञे थो त उहे किताब सिर्फ़ु पाण ई था पोइ पढ़नि हिक ॿिए खे ॾियनि था उन्हनि जी मार्केट में उन्हनि जो विकिरो घटि थिए थो तक़रीबन कापियूं एज़ाज़ी कापियुनि में वञनि थियूं मार्केट में को वठण लाइ तयारु न आहे इहो सही असांजे सिंधी समाज जो इहो हिकिड़ो ॾोह ज़रूरु आहे हा हा त जेकॾहिं पढ़ियलु लिखियलु तबिको असांजे किताबनि खे ख़रीद करे सही प्रोमोट करे उनखे थोरी अहमियत ॾिए त पोइ शायदि इहो भलो कमु थींदो इहो सिर्फ़ु उन्हनि शाइरनि जे किताबनि जी पाण नथा ॻाल्हि कयूं पाण जेकॾहिं मजमूई तौर ते हिन ॻाल्हि खे ईअं वठूं त जेकी सुठा किताब बि अचनि था सुठनि लेखकनि जा जेकॾहिं बेख़ुद बलोच मुंहिंजो दोस्त आहे त मां इंतज़ारु कंदुसि त बेख़ुद बलोच जेसीं ताईं मूंखे एज़ाज़ी कापी नथो ॾिए तेसीं ताईं मां किताब न वठंदुसि बिल्कुलु ऐं उनजो इंतज़ारु कंदुसि ऐं जेकॾहिं हुन न ॾिनी कापी त हुनखे फ़ोन कंदुसि हुनखे नियापो उमाणींदुसि मूंखे पंहिंजो किताबु ॾिए एतिरी वसीयत न थींदी त आउं वञी करे स्टॉल तां 2-4 रुपया ख़र्चु करे उहो किताबु वठां ईअं छो नथो थिए इन जो सबबु छा आहे इहो इन करे नथो थिए त जीअं मूं ॻाल्हि कई त इहो समाज जो ॾोह आहे ऐं असां बि समाज जो हिसो आहियूं शायदि असां बि उन ॾोह में शामिलु आहियूं सही ईअं न करणु खपे सही मतिलबु ईअं पर शायदि असां लीडिंग पोज़ीशन में आहियूं शाइर अदीब मुफ़क़िर समाज जो लीडर हूंदो आहे सही पर जे लीडर बि इन आसिरे में किताब जो कापी मिले त पोइ पाण ते ख़रीद करे न वठां त पोइ ॿियो किथां वठंदो सही सही अच्छा भला ॿारहं अदब ते पाण अचूं त ॿारहं अदब जा शाइर घटि रहिया आहिनि ऐं तमामु घटि लिखियो वञे थो अॼुकल्ह नौजवान नसुल त ॿारहं अदब ॾांहुं रागिब आहे ई कोन ॿारहं शाइरी करे ई कोन थो को चोसरो को गीत गज़ल तव्हां हिन पासे वरी लाड़ो कयो कीअं इहो ख़्यालु आयो तव्हांखे त ॿारनि जे लाइ कुझु लिखणु घुरिजे सही इहो ख़्यालु न करे आयो जो ख़ुदि मां जेका पंहिंजी शुरूआति कई ॿारहं अदब खां कई अच्छा 12 रिसालनि पढ़ण खां कई इनका बि कुझु लिखियो हा उनखां पोइ जेका 12 रिसाला पढ़ियासीं अच्छा सही गुल फुल हुयो मुर्क हुयो कराची मां निकिरंदड़ मैगज़ीन सही ऐं रोशन दुनिया ईंदो हुयो इहे काफ़ी रिसाला ईंदा एक्टिव ॿिया सुफ़ा हूंदा अख़बारुनि में सही सही बाक़ाइदा सुफ़ा थींदा हुआ हाणे अख़बारुनि में घटि थी विया आहिनि ॿारनि जो हाणे त सुफ़ा त आहिनि ई कोन सही नौजवाननि जो सुफ़ो अलॻि हूंदो हो ॿारनि जो सुफ़ो अलॻि हूंदो हो सही असां उन आफ़्ताब अख़बार जा उन दौर जा उहे रिकॉर्ड अञा बि शायदि आहे त उनमें सुफ़नि में भरपूर लिखियोसीं ॿारनि जो सुफ़ो हूंदो त ॿारनि जी शाइरी मोकिलींदा हुआसीं नौजवाननि जो सुफ़ो हूंदो त उन हिसाब जी शाइरी मोकिलींदा हुआसीं सही सही त उन वक़्त में रिसाला बि घणा हुया ॿारनि जा सुफ़ा बि घणा हुया हाणे इहो ईअं कोन थो थिए गुल फुल आहे उहो बि पंहिंजे टाइम ते कोन थो अचे सही 3 महीननि खां पोइ 4 महीननि खां का कापी अचे थी सही बाक़ी जेके पंहिंजी सतह ते जेके ॿिया मैगज़ीन निकिरंदा हुआ सही उहे बि ॼण त बंदि थी विया आहिनि हाणे जेकॾहिं सरकारी सतह ते 12 अदब खे अॻिते न वधायो वियो ऐं उनखे प्रोमोट न कयो वियो त 12 अदब हिन पोज़ीशन खां बि अञा घटि वेंदो बाक़ी जंहिंजी मोहबत आहे जीअं मां अॻाड़ी ॻाल्हि कई त उहो असां लिखूं था हीअ जेके तव्हांखे मां छपियल किताब ॿुधाया या तव्हां मालूमात नाज़रीन खे पर मुंहिंजो 12 अदब ते जो खोड़ मवाद ॿी बि शाइरी खोड़ पई आहे जेके उहो शायदि थिए त मां इहो चवां थो त जीअं असांजा सरकारी खाता आहिनि जीअं कल्चर खातो आहे ऐं कल्चर खाते वटि फंड बि आहिनि उहो इनफरादी किताब छपाइण जे बजाए फलाणे जो किताब छापियोसीं टीरे जो छापियोसीं मुस्तक़िल हिकिड़ा रिसाला जारी कनि माहवार जारी हिकिड़ो 12 रिसालो जारी कनि हिकिड़ो वॾनि जो रिसालो जारी कनि त इहा हिकिड़ी मुस्तक़िल ख़िदमत थी पवंदी सही सही हाणे असां वटि ईअं आहे त 12 रिसाला न आहिनि त ॿार ॾाढा उबाणका आहिनि ॿारनि जे पढ़ण जे लाइ कुझु बि न आहे हाणे असां वॾा बि इंटरनेट ते आहियूं त ॿार बि इंटरनेट ते आहिनि ॿारनि जूं शयूं इंटरनेट ते आहिनि पर इंटरनेट ते ॿियूं शयूं पिया आहिनि जेकी ॿार ॾिसी वठनि था ऐं गॾो गॾु जेकॾहिं रिसालनि ऐं मैगज़ीन्स खे वधीक हथी ॾिनी वञे ऐं स्कूलनि में बि अहिड़े क़िस्म जा ही जेके तव्हांजा किताब आहिनि इहे ॾिना वञनि त आउं सम्झां थो बल्कि तव्हां बि हिन ॻाल्हि सां सहमत हूंदो त 12 अदब खे हिकिड़ी वधीक हथी मिलंदी सरकारी सरपरस्ती में जेकॾहिं थियणु घुरिजे बिल्कुलु सरकारी सरपरस्ती में इहो कमु थियणु खपे ऐं सरकार वटि छाकाणि त वसीला आहिनि असां 1000 कोशिश जे बावजूदु 1000 ख़्वाहिशनि जे बावजूदु 1000 तमन्नाउनि जे बावजूदु एतिरो कमु नथा करे सघूं छो त असां वटि वसीला न आहिनि सही
सही ही किताब तव्हांजो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां छपियो आहे तव्हां पाण न छपायो आहे बिल्कुलु पर तव्हांखे इहा मन्नता मिली इहो मान मिलियो इहा वॾी एज़ाज़ जी ॻाल्हि आहे त अथॉरिटी काफ़ी बहितर कमु बि कयो आहे हिन हवाले सां सही ॿारनि अदब ते हुन काफ़ी किताब ॿिया बि शाया कया आहिनि कहाणियुनि जा या साइंसी उनवाननि ते ॿारनि जी शाइरी आहे त ईअं ॿिया इदारा बि आउं चाहियां थो त ईअं ई कमु कनि ॿारनि अदब ते जीअं कल्चर खातो आहे ख़ासि तौर ते हिन वक़्तु वॾो माना नामर खातो आहे हिन पंहिंजे हिन वक़्तु कमु बि करे पियो मुख़्तलिफ़ शोबनि में तमामु घणो एक्टिव अलाए छो हिन पासे ब्राह्मण वारी साइड एक्टिव थी वियो आहे मेलनि वारी साइड एक्टिव थी वियो पर आहे ही आम पासो आहे ही बिगड़ो आहे सुन साईं ॿार तव्हांजो बुनियादु आहे क़ौम जो सही ॿाराणो अदब सिंधी अदब जो ख़ुदि बुनियादु आहे सही हाणे उहो कहिड़ो माण्हू चइबो जेको बुनियाद ते तवजह ॾे बाक़ी बिल्डिंग जे मथे हिसे ते तवजह ॾे सही पीढ़ ते ई जेकॾहिं असां पीढ़ ते तवजह कान्हे असांजी सही था चओ पीढ़ मज़बूत हूंदी त मथे अदबी इमारत मज़बूती सां अॻिते वेंदी सही ॿारहं अदब ते केतिरा किताब तव्हांजा आया आहिनि ॿ आया आहिनि मुंहिंजे जेके इल्म में आहिनि हिकिड़ो त मुंहिंजे हथ में आहे जागो ॿारो ॿिए जो नालो अलाए छा हुयो ॿियो जो नालो ॿोलियूं लोलियूं ॿारनि जो जेको पहिरियों छपियो अथॉरिटी वारनि छापियो ॿोलियूं ऐं लोलियूं ॿोलियूं, लोलियूं नालो त ॾाढो सुठो आहे ऐं हिन में ॿोलियूं ऐं लोलियूं हुयूं के हा इहे जेके असांजा गीत आहिनि ॿारनि लाइ लोलियूं आहिनि साईं सही जीअं पंहिंजी माउ ॿार खे लोली ॾींदी आहे जीअं उहो सुकून वठे करार वठे सही ऐं पैगाम बि हासिलु करे सही छो त जंहिंमें बि सुर आहे उहा लोली आहे सही ऐं गीत ऐं नज़म सुर सां ॻाइजनि त लोली आहे सही इन ॻाल्हि खे ताईं कंटिन्यू कंदासीं पर हिते वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई ॿारहं अदब ते पाण ॻाल्हायूं पिया ऐं मजमूई तौर ते अदब ते बि पाण हिन वक़्तु नज़र रखूं पिया बेख़ुदि बलोचनि जो ख़ूबसूरत शाइर असां सां गॾु आहे वञो केॾांहुं बि न असां सां गॾु रहिजो मोटी ईंदासीं त रहियल कचहरी कंदासीं कला खेत्र में हिकु भेरो वरी अव्हांखे भलीकार चऊं था सिंधो ख़ूबसूरत शाइर बेख़ुदि बलोच असां सां गॾु आहे वक़्त जी कमीअ जे करे पाण उन सां जेका गुफ़्तगू कयूं था उनखे बराए रास्त उन ॾांहुं रागिब थियूं था उन ॾांहुं मुतवजह थियूं था ऐं पुछा कयूं था साईं जन खां त अॼुकल्ह जेको माहौल हले पियो उन में हिकिड़ी ॻाल्हि तमामु घणी मशहूरु थी वई आहे त जंहिंखे वज़न बहर जी ख़बर न आहे उहो शाइर न आहे उल्म उरूस जी जंहिंखे ॼाण न आहे उहो शाइर न आहे छा वाक़ई उहो शाइर न आहे या ईअं बि शाइरी करे सघे थो माण्हू हू जेकॾहिं ईअं शाइरी कंदो हा त शाइर ज़रूरु लिखिबो पर पुख़्तो शाइर न लिखिबो जीअं केसटी शाइर लिखबा आहिनि उहे बि शाइर शाइर त उहे आहिनि पर असीं उन्हनि खे पुख़्तो ऐं बाशऊर शाइर तस्लीम कोन था कयूं छो त उहे क़ाइदा ऐं कानून जेके नओं शाइर ॾाढो रुझी वञे थो इहे पैरामीटर्स खां इहे पटिन खां ऐं इहे फुट पटिन खां त बाबा हीउ वज़न थींदो हीउ बहर थींदो लवाए थो कीअं हिन सोलो कीअं कजे वज़न बहर खे कीअं सम्झाइजे ॾिसो न हाणे शाइर या अदीब या मुफ़क्किर या ॾाहो या ॾात धनी जॾहिं एॾा वॾा चैलेंज क़बूल करे थो त मां साईं क़ौम खे रस्तो ॾियां थो इहो वॾो चैलेंज आहे सही जेको दावा करे थो साईं मां सियासतदान जी सोच खां बि मुंहिंजी सोच वधीक आहे मां उनखे जेको आहे सो लाइन सियासतदान खे मां ॾियां थो सही या जेके वॾा वॾा मसइला उन्हनि ते मां थो सोचां एॾा वॾा चैलेंज हिकिड़ो ॾाहो शाइर कलमकार क़बूल करे थो त बाक़ी हाणे इहो जेको उनजी शाइरी जो ख़ुदि हिसो आहे सही उनखे क़बूल छो नथो करे सही के शाइर चवंदा आहिनि त तिर्ज़ ते असां ठाहियूं था त रिदम मिली थो वञे सुर मिली थो वञे ऐं हिकिड़ो कंपोज़्ड लहजो अची थो वञे त इहा वज़न ते शाइरी थी वई इनखे तव्हां कीअं था ॾिसो न जंहिंमें उहो इन ते को एतिराज़ु कोन्हे को शाइर पंहिंजे कलाम में कहिड़े बि सोर्स सां रिदम आणे थो त वेलकम सही बाक़ी इल्म उरूस जेको आहे उहो बि हिकिड़ो सोर्स आहे रिदम जो सही उहो को फ़र्ज़ु कोन्हे को सही जेकॾहिं को इहो सोर्स हासिलु करे त हुनजी मर्ज़ी आहे जेको ॿियो को पंहिंजो सोर्स अथसि जो हुनजी शाइरी पढ़ण सां रिदम में महसूसु थिए सही मुतरनिम लॻे हा हा त पोइ उहो बि उनजो पंहिंजो फंक्शन आहे पर जेके सोर्स जेके मञियल सोर्स आहे जेको जी उहो मञियल सोर्स अपनाइणु खपे अॼुकल्ह इल्म उरूसी ॼाण रखंदड़ घटि शाइर आहिनि जेको मूंखे ॼाण आहे तव्हां छा था चओ हिन हवाले सां वाक़ई शाइरनि जो तइदादु घटि आहे जेकी फ़न वारा शाइर आहिनि बाक़ी त इहे कंपोज़्ड स्टाइल में तिर्ज़ुनि ते ठाहिण वारी शाइरी जा शाइर तमामु घणा मिलनि था पाण खे साईं उहो असुलु इहा त हिकिड़ो ख़ौफ़ ॾिनो वियो नौजवाननि खे शुरू में सही मां नाला कोन खणंदुसि ख़ौफ़ इहो ॾिनो वियो त बाबा जेको इल्म उरूस ते शाइरी लिखे थो इहो साईं
क़दामत पसंदि आहे इहो दकियानूसा बाक़ी जेको ईअं जीअं तीअं लिखे थो उहो साईं तरक़ी पसंदि आहे रोशन ख़्याली बाबा तरक़ी पसंदी रोशन ख़्याली जो इनकार को बि पढ़ियल लिखियल माण्हू या दुनिया जो को बि जाहिल माण्हू बि इनकार न कंदो सही जेकॾहिं तव्हां हिकिड़े हारी खां पुछो बाबा तरक़ी भली या जेको आहे सो पुठिते हुजणु भलो त उहो साईं तरक़ी भली ठीकु आहे माना तरक़ी पसंदि जो इनकार किथे बि कोन्हे सही हाणे तरक़ी पसंदी तव्हांजे फ़िक्र में हुजणु खपे न सही रोशन ख़्याली तव्हांजे ख़्याल में हुजणु खपे न रोशन ख़्याली तव्हांजे फ़िक्र में हुजणु खपे रोशन ख़्याली तव्हांजी सोच में हुजणु खपे न फन त जुदा टॉपिक आहे न करे फन अपनाइण सां पोइ इहो त रोशन ख़्याली ऐं तरक़ी पसंदी मुतासिर त कोन थी थिए तव्हां उन फन जे ढांचे में उन शइ खे वधीक ख़ूबसूरत बणाए पंहिंजो फ़िक्र पेश कयो न फ़िक्र तव्हां जेको बि आहे तव्हां उहो पेश कयो ज़रूरी न आहे त जेके इल्म उरूज़ जा जेके उस्ताद शाइर हुआ तव्हां उन्हनि जो ई फ़िक्र जेको आहे उहो अपनायो या उन्हनि जे फ़िक्र जी पोइलगी कयो ख़्यालु शाइर जो पंहिंजो आहे बाक़ी फ़न कंहिंजो बि कोन्हे को ऐं फ़न सां साड़ रखणु ऐं फ़न ते एतिराज़ करणु इहा ख़ुदि रोशन ख़्याली न आहे सही सही मतिलबु इन हवाले सां जेकॾहिं इन सवाल खे बि ॻंढींदा हलूं त सिंधी अदबी संगत पंहिंजो इन हवाले सां किरदारु शाखूं जेकी आहिनि तव्हां बि पने अकिल में आहियो त के वेहकूं थियनि थियूं जेके अॻे थींदियूं हुयूं ॿुधंदा हुआसीं त गजाणियूं थींदियूं हुयूं दस्तूरी गजाणियूं थींदियूं हुयूं जंहिंमें शाइरी पढ़बी हुई वरी सभई शाइर जेके वेठल हूंदा हुआ वरी उन्हनि उहे उन शाइरीअ ते थोरी नज़र विझंदा हुआ खामियूं कढंदा हुआ इहे सिलसिला इहे क्लासिस आहिनि हाणे बि साईं पहिरीं ॻाल्हि त अदबी संगत उन अंदाज़ में एक्टिव कान्हे का जीअं असां ॾिठोसीं शुरूआती दौर में जीअं शुरूआती दौर में एतिरियूं माना बावकार ऐं बामक़सद वेहकूं थींदियूं हुयूं जो असां में हिकिड़ो चाह हूंदो ख़ुदा करे जल्दी हफ़्तो पूरो थिए त पंहिंजी का लिखणी वञी पेश कयूं सही सीनियर्स खां कुझु ॿुधूं बि सही हाणे उहो माहौल कोन्हे को जा अलाए कहिड़ा सबब आहिनि उहो सबब तव्हांखे मालूम हूंदा कुझु ॿुधायो ज़रूरु कुझु सबब बि आहिनि त भर्ती सिस्टम घणो थी वियो आहे अच्छा जेको सेक्रेटरी ज़ाहिर आहे कंहिंजो माण्हू थी अचे थो सही जेको मेरिट ते नथो अचे त उहो ओतिरो कमु कंदो सही कमु मेरिट वारो कंदो आहे सही जंहिंमें मेरिट न आहे सलाहियत न आहे उहो न कंदो आहे इन करे शाखूं इन हवाले सां पुठिते थी वियूं आहिनि क़यादत जो मुतहरिक हुजण ज़रूरी हूंदी आहे क़यादत बाउंड कंदी आहे शाखुनि खे सही बाबा जेकॾहिं तव्हां जूं मीटिंग्स न थींदियूं तव्हांजो अलाह ख़तमु थींदो जेकॾहिं तव्हांजा क्लास न हलिया त तव्हां खां पुछा थींदी तव्हांखे नोटिस ॾिबा इहा शइ आहे कोन इन करे हर को आज़ादु आहे सही ऐं त ॾिसां थो त मुख़्तलिफ़ शहरनि में ॿ ॿ टे शाखूं आहिनि हिकिड़ी शहर में ॿ ॿ चारि ब्रांचूं आहिनि ऐं हर को चवे थो त हीअ अदबी संगत जी जेका क़ानूनी शाखा आहे उहा मुंहिंजी आहे ऐं उहे शाखा क़ानूनी न आहे पोइ ॿई टे चारई जेके बि शाखूं आहिनि उहे पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां कमु कनि थियूं पर अदबी संगत उन्हनि खे ठाहे कोन थी अदबी संगत ते पंहिंजो किरदारु अदा नथी करे त असली शाखा आहे कहिड़ी साईं अॻे हूंदो हो जज़्बो हाणे अना सही जज़्बे ऐं अना में फ़र्क़ु आहे सही अना जाइज़ नाजाइज़ कमु कराईंदी आहे जज़्बो सही रस्तो अख़्तियार कराईंदो आहे सही ॾाढी सुहिणी ॻाल्हि तव्हां कई वक़्तु बि थोरो महदूदु आहे सो पाण चाहियूं था त इन अनाउनि ऐं जेको आहे सो इन्हनि ॻाल्हियुनि खे दकियानूसी जेके ॻाल्हियूं आहिनि इन्हनि खे छॾे करे पाण शाइरी तां जेकॾहिं नज़र विझूं शाइरीअ खे जेकॾहिं पढ़ूं तव्हांजी खे बल्कि तव्हां खां ॿुधूं त अञा वधीक मज़ो ईंदो प्रोग्राम जा आख़िरी लम्हा बि आहिनि छा ॿुधाइणु चाहींदो कुझु ॿाराणी शाइरीअ जा बि ॿाराणी शाइरी तव्हां वटि आहे जी पढ़जो बाक़ी कुझु गज़ल हिकु ॿ तव्हांखे जी जी जेके तक़रीबन हाणे लिखिया आहिनि जी वाह वाह असां गज़ल जा कुझु शेर साईं जी साईं असां मंसूर आहियूं या न आहियूं हा वक़्त खां पुछिजो असां मंसूर आहियूं या न आहियूं वक़्त खां पुछिजो वाह असां मंसूर आहियूं या न आहियूं वक़्त खां पुछिजो सितम लए सूर आहियूं या न आहियूं वक़्त खां पुछिजो सही असां नग़मो उजालनि जो असां नग़मो उजालनि जो सितारनि जहिड़ा सुर पंहिंजा सितारनि जहिड़ा सुर पंहिंजा वाह असां नग़मो उजालनि जो सितारनि जहिड़ा सुर पंहिंजा पिरह जो पूर आहियूं या न आहियूं वक़्त खां पुछिजो वाह वाह वक़्तु गवाही ॾींदो शायदि ॾींदो कमाल वाह असां शेरनि जी सूरत में ॾेई मेवो पोइ छणंदासीं असां शेरनि जी सूरत में ॾेई मेवो पोइ छणंदासीं वाह असां शेरनि जी सूरत में ॾेई मेवो पोइ छणंदासीं असां को ॿूर आहियूं या न आहियूं वक़्त खां पुछिजो वाह असांजी ज़िंदगी ॿी आहे असांजी महकशी ॿी आहे वाह असांजी ज़िंदगी ॿी आहे असांजी महकशी ॿी आहे असां मख़मूर आहियूं या न आहियूं वक़्त खां पुछिजो वाह सही वाह असांजे साम्हूं ऊंदा ई अचण खां ई लवाए थी असांजे साम्हूं ऊंदा ई असांजे साम्हूं ऊंदा ई अचण खां ई लवाए थी
निरालो नूर आहियूं या न आहियूं वक़्त खां पुछिजो वाह असां सूरज जियां बेख़ुदि लथा आहियूं सुबुह ख़ातिर असां सूरज जियां बेख़ुद असां सूरज जियां बेख़ुदि लथा आहियूं सुबुह ख़ातिर असां मशहूरु आहियूं या न आहियूं वक़्त खां पुछिजो वाह साईं ही चंद शेरनि ते ॿिया जी साईं जी इरशाद ही ॻोढ़ा असांजा संभारे रखो वाह ॻोढ़ा असांजा संभारे ही ॻोढ़ा असांजा संभारे रखो ही सुॾका असांजा संभारे रखो वाह दिलनि जे दरनि में वॾे ध्यान सां वाह दिलनि जे दरनि में वॾे ध्यान सां सनेहा असांजा संभारे रखो वाह नए ढंग सां जे कया मुंतकिल से जज़्बा असांजा संभारे रखो वाह शेर ॿाट में ॿार बाबी अथव शेर ॿाट में ॿार बाब अथव शेर ॿाट में ॿार बाबी अथव ही ॾिया असांजा संभारे रखो वाह ही होशूअ जे लश्कर जे रूहनि चयो वाह ही होशूअ जे लश्कर जे रूहनि चयो हू नेज़ा असांजा संभारे रखो वाह चिणग मां बणायासीं शोला समें से शोला असांजा संभारे रखो ए बेख़ुदि कयूं हर कवीअ पार तूं ए बेख़ुद कयूं हर कवीअ पार तूं ए बेख़ुदि कयूं हर कवीअ पार तूं ही सुफ़ा असांजा संभारे रखो वाह 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 इहे सिफ़ा असांजा संभाले रखिजो सफ़ा संभालण जे लाइ शाइरी जो किताब आणणु ज़रूरी आहे सिफ़ा संभालण लाइ नौजवाननि खे किताब ॾियणु लाज़मी आहे सिफ़ा संभालण खां अलॻि जेकॾहिं असां ईअं चऊं त कंहिं दिलनि में संभालजनि इहे लफ़्ज़ शाइरीअ जी सूरत में कंहिंखां ॻारायो आहे तव्हां को कलाम साईं काफ़ी कुझु दोस्तनि ॻाया आहिनि पर इन तरफ़ को ये ध्यानु न ॾिनो आहे शौरी कोशिशि न कई आहे शाइर जी दिलि चवंदी आहे त उनखे तरन्नुम में ॻाइजे ऐं शौरी कोशिशि घणी न कई आहे पंहिंजे हिसाब सां जन दोस्तनि खणी ॻायो आहे सही सही या किथे वरितो आहे सही शाज़िया ख़ुश्क ॻायो जेको अच्छा तो बिन मींहं कणियूं साईं गीत हो जेको रेडियो ते तमामु घणियो हलियो सही 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 उन खां पोइ रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते ॿिया रज़ा हुसैन विस्तरे जे दोस्त ॻायो कोई ॿिए ॻायो सही सही माना ईअं इनफरादी तौर ते बाक़ी हाणे जीअं शौरी कोशिशि ईअं न कई आहे सही सही हिननि लिखणनि जे पुठियां मुताले जो महवर छा आहे तव्हांजो का लाइब्रेरी आहे का उत्साह जो सबबु बणियल उस्ताद आहे कीअं एॾो वॾो कमु कयो था तव्हां असांखे उत्साह जो सबबु ख़ुदि शाइरी ईअं सम्झो उत्साह जो सबबु बि आहे ऐं असांजो ईअं सम्झो त मुहरक बि शाइरी आहे त उत्साह जो सबबु बि शाइरी आहे घणे भाङे सही किताब जेको बि मिलंदो आहे सुठो पढ़ंदा आहियूं सही कोशिशि कंदा आहियूं त किताब खे छॾिजे न मिलियो आहे त हाणे पूरो कयूंसि सही अॼुकल्ह जेको नौजवान नस्ल लिखे थो ख़ासि तौर ते आउं उन्हनि जो ज़िक्र कंदुसि जेकी फेसबुक ई शाइर थी विया आहिनि जी जी छा त सम्झो सुठो लिखनि था ईंदड़ वक़्त में उन्हनि जो नालो थींदो नामाशारी का थींदी उन्हनि जी शेख ख़्याल चयोसि आउं सुभाणे लाइ लिखां थो जेको नेठि अचिणो आहे हीअ सुभाणे लाइ कोन था लिखनि फेसबुक इन्हनि जे तख़लीक़ी अमल खे जेको आहे सो क़तल थो करे हू महसूसु कोन था कनि छो त फेसबुक ते रुॻो वाह वाह आहे लाइक आहे कमेंट्स आहिनि उनमें को तनक़ीदी उनमें ख़ुशफ़हमी में रही लिखे थो ऐं हू तख़लीकार जो मौत हूंदो आहे हा जेकॾहिं तनक़ीद का कोई लिखे बि थो त उहो ब्लॉक थो कयो वञे या कमेंट डिलीट थो कयो वञे इहो अमल उनखे फेल कंदो वॾी वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में आयो ॾाढी लाभायती कचहरी कईसीं बेखुद साईं वरी इनशाला अञा कुझु ॻाल्हियूं रहिजी वियूं आहिनि ईंदड़ कंहिं प्रोग्राम में वरी तव्हांखे दावत ॾींदासीं ॻोठ ॾींदासीं ग़ुर्ब जी तव्हां वरी अचिजो ऐं वरी अव्हां सां रूह रियाण का थींदी नाज़रीन बेखुद बलोच साहिब असां कचहरी पाण कईसीं इनशाला ईंदड़ हफ़्ते कंहिं ॿिए कला जे कोहिनूर सां वरी इरशाद जागीरणी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थींदो कला ख़ैतर जो वक़्तु पंहिंजी पुॼाणीअ ते पहुतो पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो अल्लाह भाई